कराची में ख़बर शामिल कंदासीं त सिंध में सख़्त गर्मी वधी वई आहे। थरपरकर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु बरसाति जो इम्कान आहे। कराची समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि में सख़्त गर्मी रहंदी। मौसमियात खाते जो चवणु आहे त शदीद गर्मी ईंदड़ 3 ॾींहंनि ताईं जारी रही सघे थी। कराची में ख़बर शामिल करे रहिया आहियूं त सिंध में सख़्त गर्मी वधी वई आहे। थरपारकर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु बरसाति जो इम्कान आहे। कराची समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि में सख़्त गर्मी रहंदी। मौसमियात खाते जो चवणु आहे त शदीद गर्मी ईंदड़ 3 ॾींहंनि ताईं जारी रही सघे थी। कराची में ख़बर शामिल करे रहिया आहियूं त सिंध में सख़्त गर्मी थी वई आहे। थरपारकर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु बरसाति जो इम्कान आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि में सख़्त गर्मी रहंदी। शदीद गर्मी ईंदड़ 3 ॾींहंनि ताईं जारी रही सघे थी। कराची में ख़बर शामिल करे रहिया आहियूं त सिंध में सख़्त गर्मी वधी वई आहे। थरपारकर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु बरसाति जो इम्कान आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि में सख़्त गर्मी रहंदी। शदीद गर्मी ईंदड़ 3 ॾींहंनि ताईं जारी रही सघे थी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सख़्त गर्मी थी वई आहे। थरपारकर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु बरसाति जो इम्कान आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि में सख़्त गर्मी रहंदी। शदीद गर्मी ईंदड़ 3 ॾींहंनि ताईं जारी रही सघे थी। कराची में ख़बर शामिल करे रहिया आहियूं त सिंध में सख़्त गर्मी वधी वई आहे। थरपारकर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु बरसाति जो इम्कान आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि में सख़्त गर्मी रहंदी। शदीद गर्मी ईंदड़ 3 ॾींहंनि ताईं जारी रही सघे थी। कराचीअ में सिंध में सख़्त गर्मी वधी वई आहे। थरपारकर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु बरसाति जो इम्कान आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि में सख़्त गर्मी रहंदी। शदीद गर्मी ईंदड़ 3 ॾींहंनि ताईं जारी रही सघे थी। कराची में ख़बर शामिल करे रहिया आहियूं त सिंध में सख़्त गर्मी वधी वई आहे। थरपारकर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु बरसाति जो इम्कान आहे। कराची समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि में सख़्त गर्मी रहंदी। मौसमियात खाते जो चवणु आहे त शदीद गर्मी ईंदड़ 3 ॾींहंनि ताईं जारी रही सघे थी। सिंध में सख़्त गर्मी वधी वई आहे। थरपारकर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु बरसाति जो इम्कान आहे।